चेरहार वेझो ॻोठ सोराम में मेघवाड़ पाड़े जे रहवासी 50 सालनि जे गोवर्धन मेघवाड़ जी भगल चेल जो गुर्बत सबब मुकम्मल इलाज न थियण करे पोरियत मुकम्मल तौर ते हलण फिरण खां लाचार बणिजी वियो। पोरियत गोवर्धन जी अहिड़ी हालत सबब समूरा घरवाती परेशानी जो शिकार थी विया। घर में ॿियो को बि कमाइण वारो न हुअण करे संदसि ॿारड़ा बुखू काटण ते मजबूर आहिनि। सियारे में चङे नमूने अझो न हुअण करे पोरियत ऐं संदसि ॿारड़ा निहायती तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे पोरियत गोवर्धन चयो त 9 साल अॻु हू उठ तां किरियो हो, जंहिं करे संदसि चेल भॼी पई हुई। मूंखे बीमारी 8-9 साल थिया आहिनि आई। अॻे धंधे वारो सभु कुझु हो, माल ॿियो सभु हो, सभु हाणे को वसीलो कोन्हे। मदद जेको आहे हुकूमत करे, मुंहिंजी कोई वसीलो को आहे बीमारी में मदद करे से पुकार है। वसीलो कोई असांजो कोई आहे कोन्हे। छोकिरी आहे मुंहिंजा निंढी आई, हेक 4 साल रो न हेक 3 साल रो, वो की वीचारा धंधो करसी। असांजी महिरबानी करे असांजी ती वाहिर करो। हुन सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि मसवारनि खे अपील कई त सरकारी ख़र्च ते इलाज कराए हुन जे ॿारनि जी माली इमदाद कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk